गढ़ी खैरो वेझो 4 सदियों क़दीम मक़बरो ज़बूं हाली जे वर चढ़ी वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त सखी शाह अली ख़ान चहलियाणी 4 सदियूं अॻु इहो मक़बरो तामीर करायो। मक़बरे ख़ान चहलियाणी ऐं संदसि वालिदैन जूं क़बरूं मौजूदु आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त क़दीम मक़बरे खे महफ़ूज़ बणाइण लाइ क़दम खयां वञनि। गढ़ी खैरो मां सागर भट्टी खां तफ़सील मालूम कयूं था। जी सागर भट्टी, कहिड़ा तफ़सील आहिनि? गढ़ी खैरो भरिसां ही 4 सदियों पुराणो मक़बरो मौजूद है, जेको हिन वक़्तु मुकम्मल ज़बून हाली जो शिकार थी वियो आहे। उन हवाले सां ॿुधाए पियो वञे त सरदार सखी शाह अली ख़ान चहलियाणी, चीफ ऑफ चहलियाणी, इहो मक़बरो 4 सदियों अॻु में जेको आहे इहो पाण तामीर करायो। जॾहिं ते मक़बरे अंदरि जेको आहे सरदार सखी शाह अली ख़ान चहलियाणी ऐं संदसि वालिदैन जूं जेके क़बरूं आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। जॾहिं त इहो मक़बरो जेको आहे 2010 में आयल बोड ऐं बरसातनि सबबु जेको आहे उहो हिन वक़्तु मुकम्मल ज़बून हाली जो शिकार आहे। ऐं जेको आहे त मक़बरे जेको आहे त चौधारी जेके ॿियूं क़बरूं आहिनि उहे पिणु जेके आहे उहे भुरी रहियूं आहिनि। उन हवाले सां जेको आहे त चीफ ऑफ चहलियाणी मीर शहज़ाद ख़ान चहलियाणी ऐं मीर नादर अली ख़ान चहलियाणी जेको टाइम न्यूज़ खे ॿुधायो थी चहलियाणी ख़ानदान जी जेको ख़ानदान जो जेको इहे तारीख़ी जेको मक़बरो आहे ऐं चहलियाणी ख़ानदान जी जेको 400 साला जेका तारीख़ आहे उनजो जेको उञाण आहे। उन्हनि जो चवणु आहे त हिन मक़बरे खे बचाइण जे लाइ जेको आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेको क़दम खणे ऐं हिन खे जेको पंहिंजी तहवील में वठण बाद हिन मक़बरे जो कमु शुरू कराए ऐं हिन खे तारीख़ जेका आहे 4 सदियूं पुराणी जेको आहे हुनखे बचायो वञे। जॾहिं त उन्हनि जो चवणु आहे त चहलियाणी ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ जेके के माण्हू आहिनि उहे बि अॻिते अचनि ऐं हिन मक़बरे खे बचाइनि ताकी जेको ही 4 सदियूं जेको पुराणी चहलियाणी ख़ानदान जी तारीख़ आहे उहा बची सघे। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे उहो मीर शहज़ाद ख़ान चहलियाणी पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे मक़बरे जो कमु शुरू करायो आहे ऐं जेको आहे त मक़बरे जी जेको आहे बहाली लाइ उहो कमु शुरू करायो वियो आहे। ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी सागर भट्टी तफ़सील ॾियण लाइ।